शहर नसरपुर में मौजूदु आहियां। नसरपुर शहर उहो जिते कंहिं ज़माने में सिंधु दरिया वहंदो हो, कंहिं ज़माने में वापारु ऐं वाणिज्य थींदो हो, माण्हू ख़ुशहाल हूंदा हुआ, माण्हू शाहूकार हूंदा हुआ, माण्हुनि जो मेल जोल हूंदो हो, मुहबतूं हुयूं, कुर्ब हूंदियूं, मुहबतुनि ऐं कुर्बतुनि जो ही शहर हो नसरपुर, जंहिं अनेक हीरा ऐं मोती पैदा कया। उन्हनि अनेक हीरनि मोतियुनि मां मौलाना अब्दुल हक रब्बानी जिन पैदा थिया ऐं ॿिया बि काफ़ी आलिम, फाज़िल ऐं अदीब, दानिशर माण्हू पैदा थिया। मौलाना अब्दुल हक रब्बानी जेका ख़ुशबू छॾी, उन सॼो हीउ जेको आस पास हीउ इलाइक़ो उहो वासे चढ़ियो पंहिंजी ख़ुशबू सां, पंहिंजे इल्मु, फ़िकर, फ़हम ऐं पंहिंजे नज़रिए जी ख़ुशबू सां। यानी हिकिड़े वक़्तु उन्हनि वटि इस्लाम जो सही फ़िकर हो, ॿिए तरफ़ उन वक़्तु हुननि वटि इंसानी हुकूकुल इबाद जो तसवुर हो। उन लिहाज़ खां उहे सोशलिस्ट नज़रियो रखंदा हुआ। उन सोशलिस्ट नज़रिए खां फैज़याब थींदड़ हिते हिकु शख़्सियत पैदा थी जंहिंजो नालो साईं ख़लील रहमान दाऊद पोटो। साईं ख़लील रहमान दाऊद पोटो अॼु असां में कोन रहियो आहे। साईं 3 ॾींहं अॻु में वफ़ात करे चुको आहे। अॼु आऊं संदसि फातह लाइ हिन शहर में पंहिंजे ॻोढ़ारनि अखियुनि सां आयो आहियां ऐं पंहिंजा तासरात एके चैनल खे ॾियां थो त साईं ख़लील रहमान दाऊद पोटो जिन छा हुआ। साईं ख़लील रहमान दाऊद पोटो जिन बेसिकली त टीचर हुआ, पर टीचरशिप जे दौरान पाण हज़ारे शागिर्द पैदा कया जिन इल्मी, अदबी, फ़िक्री ऐं टेक्निकल जॉब्स जा नज़रियनि ऐं ख़्यालनि में हिन शहर तोड़े सिंध जो नालो रोशन कयो। साईं ख़लील रहमान दाऊद पोटो जिन 1984 में PCS जो इम्तिहान ॾिनो ऐं उनखां पोइ खेनि SDM जी पोस्ट मिली थे, पर साईं SDM जी पोस्ट खां इनकार कयो, चयूं त मूंखे हिते वॾेरनि जो जेको आहे हाज़िरी भरणी पवंदी, मूंखे हिते रिश्वत वठणी पवंदी, तंहिं करे मुंहिंजे लाइ एजुकेशन ई बहितर आहे। ऐं एजुकेशन जो माण्हू आहियां ऐं पोइ पाण एजुकेशन सिंध सेक्रेटरी में जॉब करणु लॻा। पाण तमामु ईमानदारी, सचाई, महिनत ऐं पंहिंजी इफ़िशंसी सां पंहिंजो नालो रोशन कयो। पाण डिप्टी सेक्रेटरी थिया हुआ। डिप्टी सेक्रेटरी जी हैसियत में पाण ईअं कमु कंदा हुआ जो जहिड़ो को चइनि माण्हुनि जो कमु कनि। एतिरा महिनती हूंदा हुआ, एतिरा डेडिकेटेड हूंदा पंहिंजे जॉब सां, ऐं एतिरा त सादा सुदा माण्हू हूंदा हुआ जो जेकॾहिं को माण्हू वेंदो त अदा साईं ख़लील दाऊद पोटो जिन ऑफिस में वञो, साईं वेठो आहे, त माण्हू ईअं भुलिजी पुछंदा साईं ख़लील रहमान साहिबु जिन किथे आहिनि, त साईं ख़लील साहिबु चवंदा त अदा आऊं ख़लील रहमान आऊं आहियां। त साईं जी उहा सादगी, उहा निवड़त, उहा आजिज़ी जेको अॼु हिकिड़ो तपेदार बि जेको आहे उहो बि जेको आहे उहो हिकिड़ी पंहिंजी लय एॾी ॾेखारे थो त जहिड़ो कर कंहिं को DC हुजे। पर साईं डिप्टी सेक्रेटरी हुजण जे बावजूदि बल्कि पोइ साईं खे एडिशनल सेक्रेटरी जेको आहे ऑफ एजुकेशन जी ऑफर थी। ऐं साईं मूंखे पाण पर्सनल ॿुधायो त हिकिड़ो साईं वटि अहिड़ो बि डिपार्टमेंट हो एजुकेशन सेक्रेटरेट में, जंहिंमें मूंखे ॿुधाए त मूं वटि किरोड़नि जूं रक़मूं, किरोड़नि जो हिसाबु किताबु आहे, किरोड़नि जो हिसाबु किताबु आहे, पर साईं हिकु टको, हिकिड़ो पाई बि जेको आहे उन मां हराम जेकॾहिं साईं खाधो हुजे। साईं जी ईमानदारी जो इहो तसवुरु आहे, ईमानदारी जो इहो आलम आहे जो साईं के माण्हू जो कमु कयो। को कमु आम फाइल हूंदी आहे त उनखे उन पेन हिकिड़ी सोनेरी रंग जी जेको आहे सोने जी हिकिड़ी पेन गिफ्ट करे छॾी। त साईं जन ड्यूटी ख़तमु करे जॾहिं ॻोठु घर विया, उते कराची में रहंदा, त उनखे पेन खे ॾिठो त उहो त सोनी पेन हुई।
साईं यकदमि उन वक़्तु रक्षो करे उन माण्हू जे घर पहुता। चई अदा मूं सम्झो त हीअ सोने रंग जी पेन लिखण लाइ त इहा वॾी ॻाल्हि आहे, पर हीअ सोनी पेन आहे, हीअ सोन जी आहे, तंहिंजे करे मूंखे अफ़सोस आहे इहा पेन नथो वठी सघां। इहे हुई साईं जी ईमानदारी और चाही ऐं साईं जी अज़मत जी लेवल, जेको आउं नथो ॾिसां त को हिन दौर में को अहिड़ो माण्हू मुमकिन हुजे। 10% माण्हू हुजा। मूं से ॾिठा माउ जिनी ॾिठो पीढ़ी खे, तिनी संदी का करे न सघां ॻाल्हिड़ी। मूं साईं खे जेको ॾिठो हो, साईं सां जेके कचहरियूं रिहाणियूं, साईं जिन जो टोलो हो मुमताज़ मरूम दर्स, हालांकि साईं खां नंढो हूंदो हो। ॿिया जेके अमानुल्ला मेमण, साईं वीचारो गुज़ारियो, अमानुल्ला मेमण असांजो, ऐं मोहम्मद ख़ान उंदड़, इहो सॼो हिकिड़ो टोलो हूंदो। राति ॾींहुं इहो कमु त हिते साईं जॾहिं बि ईंदो आचर ते, बाबा छा अॼु कहिड़ो कमु कजे, अॼु नेकी जो कहिड़ो कमु कजे, अॼु जेको आहे गार्ड थी बीहारजे, अॼु चौकीदारी कजे, अॼु फलाणे जेको लाइब्रेरी जो जेको आहे उनजो इफ़्तिताह कजे, अॼु फलाणे कम लाइ जेको आहे सो डोनेशन कजे, अॼु फलाणे मौज़ू ते लेक्चर जे हारी नारी सॼो ॾींहुं हिते वेठा हूंदा। ऐं मूं जहिड़ो माण्हू ऐं हिकिड़ो तमामु अणपढ़ियल ऐं साईं जे मुक़ाबले में ऐं घटि माण्हू आहियां, घटि हिकिड़ी तालीम रखंदड़ माण्हू आहियां। जो साईं मूंखे पाण ॿुधायो त हिकिड़े ॾींहं में साईं 500 जॻह जेको आहे 500 सुफ़ा किताब पढ़ी वेंदो, 500 सुफ़नि जो हिकिड़े ॾींहं में किताब पढ़ी वेंदो। इहा साईं जे तालीम सां दिलचस्पी ऐं इश्क़ जो साईं एतिरो पढ़ंदो। असीं त कुझु कोन पढ़िया, असां 1000-1200 किताब पढ़िया हूंदा जेके असांखे हज़म थिया हूंदा या कोन थिया हूंदा। पर साईं असांजूं ॻाल्हियूं, मूं जहिड़े माण्हू जूं ॻाल्हियूं जेको साईं ॿुधंदो हो, दिलचस्पी सां ॿुधंदो ऐं मूंखे किताब ॾींदो। जॾहिं बि वापसि वेंदो साईं मूंखे किताब ॾींदो हो। ॿिया माण्हू ॿिए नमूने सां नवाज़ींदा, साईं मूंखे किताबनि सां नवाज़ींदो। त हाणे कोड़े कायाऊं लखनि लख हज़ार जी सभिनी जीअसीं दर्शन धारो धार, प्री तुंहिंजा पार ऐं कहिड़ा अचे कहिड़ा चवां। बसि मूं वटि लफ़्ज़ कोन्हे, मूं वटि लुड़कनि जेको आऊं साईं खे लुड़कनि जी भेटा ॾेई सघां, वधीक कुझु न करे सघां। साईं जे भाइटे ऐं साईं जे नज़रियाती शागिर्द अज़ीज़ुर रहमान सां गुफ़्तगू कंदासीं। ऐं साईं जी शख़्सियत साईं ख़लील रहमान दाऊद पोटे जी शख़्सियत बाबति। साईं तव्हां साईं ख़लील रहमान खे कीअं ॾिठो, एज़ ए टीचर, एज़ ए पाड़ेसरी एंड एज़ ए एडमिनिस्ट्रेटर, तव्हां कीअं ॾिठो? महिरबानी सर, अज़ीज़ रहमान दाऊद पोटो। साईं असां जीअं नसरपुर जा आहियूं, ऐं नसरपुर हिकिड़ो तारीख़ी इल्मी अदबी शहर आहे, ऐं उन लिहाज़ खां इहो जेको एॾो वॾो एज़ाज़ आहे असांखे नसरपुर शहर खे त इल्मी अदबी शहर आहे, इहो सच पुछो त इन्हनि माण्हुनि जे करे आहे। साईं ख़लील रहमान जहिड़नि बुज़ुर्गनि जे पोरे ऐं महिनतुनि जे करे आहे। साईं ख़लील रहमान आउं हीअं चवंदुसि त हीउ लतीफ़ जो शागिर्द ऐं लतीफ़ जो जेको आहे सो पारखू, ऐं अञा हीअं खणी चवां त बि वधा न थींदो त लतीफ़ जे बैतनि ऐं लतीफ़ जो जेको मैसेज आहे उनजो मज़हर हो, उनजो हलंदड़ फिरंदड़ जेको आहे हिकिड़ो इज़हार हो लतीफ़ जे बैतनि। शाह अब्दुल लतीफ़ चयो आहे त सेवा कर समूंड जी जित जर वहे थो जाल, सवे वहन सीर में माणक मोती लाल, ऐं जे मासो मिलई माल त गुजारा पुर थी। साईं ख़लील रहमान दाऊद पोटे सॼी ज़िंदगी इल्म जे हासिलात जे लाइ प्यासो थी समूंडनि जे तहनि ताईं वियो, ऐं माणक मोतीअ इल्म जा जेके आहिनि से हासिल कया, ऐं आसमाननि जे तहनि में सितारनि खे तगाए वठी आयो, ऐं उन्हनि सां, उन्हनि माणकनि सां, उन्हनि जी ख़ुशबूअ सां, उन्हनि जी रोशनीअ सां असां जहिड़नि हज़ारे ॾॾनि खे नवाज़े वियो। हज़ारे ॾॾनि खे साईं जेको आहे सो पंहिंजे इल्म सां उहो नवाज़ियो उन रोशनी। साईं अज़ीज़ रहमान साहब, साईं हिकु उस्ताद हुआ ऐं साईं हिकु ब्यूरोक्रेट हुआ, ऐं ब्यूरोक्रेट थी रिटायर थिया। पर उन सां गॾोगॾु साईं जो हिकिड़ो ॿियो पहलू हो त साईं पुरवलतारिया जेको आहे तबिको आहे, हारी तबिको आहे, उन में बि साईं जो वॾो हिकिड़ो किरदारु आहे, हिकिड़ो कमु कयो हुनमें। जीअं हिते हारी तहरीक हली, चंबड़ हारी तहरीक हली, उन में साईं शामिलु हुआ, ऐं मौलाना अब्दुल रब्बानी दिन बि शामिलु हुआ। त तव्हां साईं जो इहो पासो कीअं था ॾिसो?
जीअं असीं चऊं था त इल्मु जेको आहे उहो असांखे शऊर ॾिए थो ऐं इल्मु असांखे ॿुधाए थो त असीं बिज़ाते रुॻो फ़र्दु हिकु कोन आहियूं, पर ही सभु जेके माण्हू आहिनि इहे जेके आहिनि से असां में आहिनि, असीं जुज़ आहियूं इन सॼे कुल जा। तीअं साईं खलील रहमान ग़रीबनि खे, मज़दूरनि खे, हारियुनि खे हुनखे हू पाण में ॾिसंदो हो। साईं हुननि जे लाइ वॾी जदोजहद कई, वॾी। को वक़्तु हूंदो 70-80 जो ॾहाको, त साईं जन जेको आहे सो झरनि जंगनि में वेंदा हुआ। उते जेको आहे सो ईअं सादी तबियत, सादे मिज़ाज में इल्मी अदबी फिलोसॉफिकल ॻाल्हियूं, मार्क्सिज़म जूं ॻाल्हियूं, तबक़ाती निज़ामनि जा जेके आहिनि से उहे उन्हनि जा जेके आहिनि से इहो टिकसाल पेचीदगियूं उहे पंहिंजे सादी ॿोलीअ में पंहिंजे सादे अंदाज़ सां फ़ुक़रा मंश जेको हुनजो मिज़ाज हो उन्हनि सादगीअ सां पोतारो कुले ते हूंदो हो, झरनि जंगनि में वेही उन्हनि माण्हुनि खे उहे ॻाल्हियूं सम्झाईंदा हुआ। ऐं साईं इन हवाले सां साईं ही जेको असीं चवंदा तबक़ाती हवाले सां साईं जो ही ख़्यालु हूंदो हो। मुंहिंजूं साईं सां जाम कचारियूं थियूं इन हवाले सां। त साईं जो ख़्यालु हूंदो हो त असांजो जेको मिडिल क्लास आहे, इहो मिडिल क्लास जो हिकिड़ो रोल आहे, पर इहो मिडिल क्लास जेको आहे दरअसल असांजे इन हेठीं क्लास पोरियत जो औलादी आहे। पोरियत माण्हुनि जो, कंहिंजो पुटु डॉक्टर थियो, कंहिं पढ़ाए पंहिंजे पुट खे इंजीनियर कयो, कंहिं मास्तर कयो, इहे सभु असांजो हाणे हिकिड़ो इहो क्लास आहे। इन जी हक़ीक़त खां इनकार नथो करे सघे। साईं असांखे सम्झाईंदो हो त इवन रशिया में जेके रिवोल्यूशन्स आया उन्हनि में बि इन क्लास जो हिकिड़ो रोल आहे। लेनिन वारा को हेठी क्लास जा कोन, मिडिल क्लास जा माण्हू आहे, पर हुननि जूं जड़ूं जेके आहिनि न उहे इन हेठी क्लास सां रहियूं। पंहिंजो सिंध जो जीअं त 80% तबिको जेको आहे उहो पीढ़ियल ऐं हेठियूं तबिको आहे, पाण माण्हू 5-10% माण्हू हुयूं। पर साईं ईअं चयो त इहो जेको क्लास आहे इहो पाण में मुतहद थिए। जीअं मथियूं तबिको जेको आहे उहो ॾिसो न, फोरू तबिको पाण उनखे चओ, कहिड़ो बि तव्हां चओ, उहो तबिको मुतहद आहे। उन्हनि जा मफ़ादनि जे लिहाज़ खां हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हू खां, हिकिड़ो जागीरदार, हिकिड़ो सेठ, हिकिड़ो वॾेरो, हिकिड़ो ॿिए खां भले ज़ाती तौर ते न बि ठहंदो हुजे, पर संदन मफ़ादनि ते जंहिं महिल ठेस आई न, रुॻो ही जुमिलो हले त हारी चए थो त बाबा पाणीअ जो जेको मूं ते ॿाना लॻायो था, ऐं जेको आहे सो पाणी छो ॾियां, पाणी वॾेरे ते आहे, पैसो वॾेरे ते आहे, महिनत मुंहिंजी आहे, दो तॾहिं थींदो न, पाणी मूं ते कीअं था हणो। इहा रुॻो हारी ॻाल्हि करे सॼी सिंध जा जागीरदार ऐं वॾेरा सभु हिकु थी वेंदा हारियुनि जे ख़िलाफ़। त ही मुतहद आहे। पर असांजो जेको हेठियूं तबिको त वीचारो अणॼाण आहे, उनखे मुतहद करण जी ज़रूरत आहे। साईं खलील असांखे इहे ॻाल्हियूं सम्झाईंदो। इन खे इहो जेको विचूं तबिको आहे न, इहो जेको विचूं तबिको पाण जहिड़ो माण्हू जेके आहिनि न, इहे मुतहद थी इहे ॻाल्हियूं सम्झी पोइ इहे लही पवनि हेठि साईं खलील जियां ऐं हुननि माण्हुनि खे मुतहद कनि ऐं त जीअं हिननि दर्दनि जी का दवा थी पवे। साईं अज़ीज़ रहमान साहिबु, जीअं त हाणे साईं जिन असां में न रहिया आहिनि ऐं साईं जो जेको पूरी जनरेशन जा जेके माण्हू हुआ, जेको साथ हो, उहो हाणे न रहियो आहे। हाणे तव्हां साईं जे वफ़ात खां पोइ हाणे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियो था आम नौजवान जी? तव्हांखे आम नौजवान ॾिसंदा, ॿिया ॾिसंदा, त हुननि खे छा करिणो आहे? ॿिनि लफ़्ज़नि में। साईं जिन जिस्मानी तौर सां असांखां अलॻि थिया आहिनि, पर साईं जा असां लेगेसी आहियूं। साईं असां में आहे। साईं असां जहिड़नि हज़ारे माण्हुनि ऐं नौजवाननि में आहे। ऐं उन लिहाज़ खां ही माण्हू जेके आहिनि वेस मटाए वरणा आहिनि, ही माण्हू मरणा ई न आहिनि। जिस्मानी तौर ते हुनजो वजूद भले असांखां अलॻि थियो हुजे, पर हुन जूं सोचूं ऐं हुनजी शख़्सियत, हुनजी प्रचार, हुनजो विज़डम, हुनजो विजन, उहो सभु असां में आहे ऐं असांजे पोयां असांजे औलाद में रहंदो। हीउ सिलसिलो जारी आहे, जारी रहणो आहे, जारी रहंदो। ऐं बाक़ी हीअ ॻाल्हि आहे त साईं जी शख़्सियत अहिड़ी हुई जो साईं पंहिंजे इल्म मां पंहिंजे पाण खे बि डेवलप कयो, इल्म जो जेको इहो स्किल्स खे वधायो, सेक्रेटरी ताईं रसिया ऐं उनखां पोइ जेको आहे सो बहितरीनु इंसान थी रहिया। त आउं हीअं सम्झां थो त जीअं शाह जी जेका शाइरी आहे, शाह असांखे जीअं सम्झाए थो त असां जेकॾहिं अमली तौर ते सुठा इंसान थी रहूं ऐं असां पंहिंजो जेको आहे सो रोल प्ले करियूं पंहिंजे पाड़े में, पंहिंजे सोसाइटी में, पंहिंजे ॻोठ में, माण्हुनि जे बहितरी जे लाइ प्रचार करियूं ऐं उन्हनि खे शऊर ॾियूं, उन्हनि खे जेको आहे सो अॼाणनि खे ॼाण ॾियूं ऐं उन्हनि खे मुतहद करण जो पंहिंजो जेको उन मिशन में पंहिंजो हिसो मिलाईंदा रहूं, त हिननि पोरियतुनि जो पोरियो जारी रहणो आहे ऐं उमीदूं इनशाअल्लाह। त असां लाइ तमामु हिकिड़ो ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे जो माना असांजो छा चयो, आख़िर हीउ रस्तो आहे, हर कंहिंखे हिन पासे हलणो आहे, पर बहरहाल हिकिड़ी तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं
असां कोशिशि कंदासीं त उन्हनि जेके हिननि जा पोयां हिन खां केरु हुनजो औलाद जेको आहे नौजवान टुकड़ा आहिनि उन्हनि खे अलाह ताला सब्र जमील अता करे। बाक़ी जीअं त असां आऊं ॼाओसि जंहिं घर में त मुंहिंजा त वालिदैन तॾहिं गॾु रहंदा हुआ चाचे वारा, त असां जहिड़ो उन्हनि जे हथनि में ई निपटियासीं। ऐं मुंहिंजो उस्ताद बि रहियो, असां हाई स्कूल में उन्हनि पढ़ियासीं। मुंहिंजी शख़्सियत पाण शाह साहिब वारे उन बैती ॻाल्हि त मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिणीअ खे तिनी सॼी का करे न सघां ॻाल्हि अहिड़ी। बाक़ी उन्हनि जूं ॻाल्हियूं तमामु वॾियूं आहिनि ऐं असां अॼु ॾिसूं था त असां त उन्हनि जे अॻियां कुझु ई कोन आहियूं। उन्हनि जी जेके माना उन्हनि जूं ख़ासि करे हिन समाज सां डेडिकेशन हुननि जी कहिड़े तरीक़े सां हुननि जेको आहे सो माना पंहिंजी नौकिरी हूंदे वरी ॿिया समाजी कमकार करणु, तव्हांखे ख़बर नसरपुर को इल्मी अदबी शहर रहियो आहे असांजो, पर उन्हनि में इन्हनि माण्हुनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ख़ासि करे मुंहिंजे वालिद साहिब त हाणे मुंहिंजे चाचे ख़लील रहमान साहिब जिन जो त जेके सोशल सोसाइटी हुई या ॿियूं जेके बि तनज़ीमूं हूंदियूं सदाईं उन्हनि में हू अॻु खां अॻिरा रहिया ऐं सदाईं माना जेके ग़रीब गुरबा माण्हू हूंदा उन्हनि जा भरिजियल रहिया, सदाईं उन्हनि जो पासो वठी बीह रहंदा हुआ। को भले कहिड़ो बि ॾाढो अॻियां अची वञे पर उनखे मुंहुं हथ चई ॾींदा हुआ। उहा हीअ हक़ सचे जी ॻाल्हि करणु आहे उहा जीअं त असांजे साईं मौलवी अब्दुल हक रब्बानी मरहूम उहो बि असांजे नसरपुर शहर इन पाड़े जो ई हो। उन्हनि जे थी सघे थो पर उन्हनि जूं असांजूं काथलूं आहिनि त उन्हनि जो माना उहा शइ उन्हनि मंझि बि मौजूदु हुई। उन्हनि शयुनि खे ॾिसी करे जेको आहे असां ॾिसंदा असांजी त अॼुकल्ह कुझु ई कोन्हे उन्हनि जी जॻह ते। बहरहाल असां कोशिशि कंदासीं त उन्हनि जे नशे क़दम ते हलूं, वधीक अलाए जेको मंज़ूरु हूंदो। तव्हां हाणे छा था सम्झो साईं जे वफ़ात खां पोइ हिकिड़ो वॾो ख़ाल थी वियो आहे। हाणे इन ख़ाल भरण लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾियो था ॿिनि जुमलनि? इहो ख़ाल त तमामु ॾुखियो भरिजण जो आहे, ख़ुदा करे जल्दी भर, असां चाहींदा आहियूं जल्दी भरिजे, पर वरी बि जेका उत्साह इहो आहे त जेका नई जेका जनरेशन आहे उन्हनि में हिकिड़ी उमेदु आहे, आसिरो आहे उन्हनि में, त उन में जेकर थी सघे थो हुनजे नक्शे ते क़दम ते ख़ासि करे हुननि जो औलाद जेको आहे ऐं ॾिसां थो अनीस रहमान आहे या ॿियो शकील रहमान आहे उन्हनि में बि उहो साॻियो ऐं जज़्बो ॾिसां थो। अलाए कंदो त उन्हनि में बि थींदो, असीं बि कोशिशि कंदासीं, असां बि उन्हनि जा औलाद आहियूं पोइ रहियूं, असीं बि कोशिशि कंदासीं। ॿिया जेके नौजवान अॼुकल्ह जी जनरेशन आहे उहे बि जेकॾहिं कोशिशि कंदा उन्हनि वारो साॻियो गस वठी जेकॾहिं हलंदा त इनशा असांजो समाज वरी बि जेको आहे सुठी डगर ते हली पवंदो इनशा अल्लाह ताला। साईं हाणे मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि एतिरो, ऐं को हुनजो एतिरो पढ़ियल बि कोन आहियां जो साईं जहिड़ी शख़्सियत ते ॻाल्हायां, पर हिकिड़ो शफ़ीक़ मुहबत कंदड़ इंसानु ऐं जेका साईं में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॾिठी त माना बग़ैर कंहिं मनसब जे को माण्हू केतिरो वॾो आहे केतिरो नंढो आहे, पोइ उमिरि जे हिसाब सां हुजे या उहिदे जे हिसाब सां हुजे, पर हुनजो जेको रवैयो ऐं मुस्तक़िल मिज़ाजी हर कंहिं सां उहो प्यार ऐं मुहबत सां जेको मिलणु निबड़त सां मिलण वारो उन सां ॾाढो मुतासिर थींदो हुउसि। ऐं इंसानु आहे तबियतुनि ते माण्हू ते लाहा चाढ़ा अचनि था, कॾहिं माण्हू भरीअ में कॾहिं भाकुर में, पर साईं खे मूं कॾहिं बि कड़ो कोन ॾिठो। पंहिंजा तकलीफ़ूं ॾुख हर इंसान खे हूंदा आहिनि, न साईं बसि इहा थोरनि लफ़्ज़नि में इहा ॻाल्हि त साईं जो इहो शख़्सियत जो पासो वञे मां तमामु घणो मुतासिर थींदो हुउसि। ऐं बाक़ी सॼे असांजे पाड़े जा भरिजियल हुआ, छपर छांव हुआ ऐं सियासी हवाले सां बि उस्ताद रहिया। अवामी तरीक़े जो शुरू वारो दौरु साईं जी सॼी उहा लेगेसी अञा ताईं हले थी ऐं असांजा मोहसिन हुआ। साईं हाणे तव्हां बिल्कुलु जेको आहे दरिया खे कुज़ में बंदि कयो आहे, तव्हां जेको आहे घणो कुझु ॿुधायो आहे, पर हिकिड़ो वैक्यूम त थी वियो आहे। साईं जो हिकिड़ो वॾो ग्रुप हो, हिकिड़ो टोलो हो, इवन असीं कोट गुलाम जा माण्हू जेके साईं वारनि मुमताज़ दास मरहूम जी हुआ जी मोहम्मद ख़ान उनड़ो या जेके ई दोस्त सभु हुआ, ऐं असांजा वॾो 8-10 ॼणा साईं अब्दुल शकूर दास सभु हिकिड़ो टोलो हो। हाणे साईं जे वञण खां पोइ को बि एॾो इन लेवल जो माण्हू एॾो कदावर माण्हू यानी ज़हनी तौर ते कदावर माण्हू उहो कोन्हे, पर तव्हां छा था सम्झो त इन साईं जी जेको साईं जेको मैसेज छॾे विया आहिनि हिकिड़े क़िस्म जो, उन मैसेज खे सम्झो था त हीअ जनरेशन जेको अॻिते वधाए सघंदी? तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ज़ाहिर साईं जो जेको ख़्यालु आहे उहो पुर थियणु एतिरो आसानु कोन्हे। ऐं हूअं छो त हीउ जेको सॼो असां वटि हलियो आहे सिलसिलो उहो अवामी तरीक़े वारे हिसाब में हलियो आहे। त हिकिड़ो त पलीअ साहिब जो पौड़ो थियणु, उन खां पोइ उन जी डेथ, अवामी तरीक़े खे जेको सेटबैक थियो, क़ौमी अवामी तरीक़े ऐं अवामी तरीक़े जो ॿिनि धड़नि में जेको थियणु वॾो सेटबैक सिंध जे हवाले सां, उहो ज़ाहिर आहे उनजा असर नसरपुर ते बि थिया आहिनि। साईं जा पंहिंजा पुट असां समेत ऐं ॾाढा हू उन धारा जो हिसो हुआसीं ऐं साईं जी लेगेसी सोशल जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन में त आहे। आफ्ताब शाह बुखारी आहे, अज़ीज़ दाऊद पोटो आहे, ॿिया साईं जा अशरफ समी वारा,
उहे सभु कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजो रोल प्ले कनि था रहनि था, या शहर जा मसइला हुजनि, समाजी मसइला हुजनि, उन में हू पंहिंजो रोल प्ले कनि था। पर इन में को शक कोन्हे त साईं जो जेको पंहिंजो किरदारु हो ऐं जेको ख़्यालु आहे उहो एॾो आसानी सां कोन भरिजी सघंदो। त असां नथा तसवुरु करियूं त साईं जी शख़्सियत जहिड़ो को माण्हू थींदो जेको पंहिंजी पेशे सां बि सचो ऐं हर मेड़ाके में माण्हुनि जूं माना पंहिंजे तसवुरनि सां माण्हुनि जा जज़्बा उथारींदो। हिन जूं पंहिंजूं इल्मी कावशूं एतिरियूं हुयूं जो बयानु नथियूं करे सघजनि। हिन नसरपुर नंढड़े शहर में साईं ख़लील रहमान दाऊद पोटो हिकु अनमोल शख़्सियत हो। असां तसवुरु बि नथा करे सघूं त साईं जहिड़ी शख़्सियत वरी का पैदा थींदी। असां साईं जिन खे ख़राज तहसीन पेश करियूं था। असां साईं सिर्फ़ु असां खां जिस्मानी तौरु विछड़ी वियो आहे, पर साईं जो किरदारु, साईं जा अमल, साईं जा कम हमेशह असां सां गॾु रहंदा। नाज़रीन, हिन वक़्तु जीअं त आऊं अॻे ॿुधाए चुको आहियां, नसरपुर न सिर्फ़ु नसरपुर पर सिंध जी हिकिड़ी वॾी शख़्सियत, हिकिड़ो वॾो उस्ताद, हिकिड़ो वॾो ब्यूरोक्रेट जेको सेक्रेटरी लेवल जी पोस्ट जो हुजे, सेक्रेटरी थी करे रिटायर थियो हुजे, एडिशनल सेक्रेटरी थी करे रिटायर थियो हुजे, जंहिं माण्हू पंहिंजे टीचरशिप में डेडिकेशन कई ऐं पंहिंजे ब्यूरोक्रेटिक जेको अप्रोच हुई उन में उहे तमामु इंसान दोस्त रहिया, तालीम दोस्त रहिया। हुन सॼी ज़िंदगी में हिकु बेदाग़ कपिड़े जा हुन जी ज़िंदगी गुज़री। हुन कॾहिं बि हुन वटि किरोड़नि जे तादाद में हुन वटि जेको आहे हिसाबु किताबु हूंदो, पर हिकिड़ी पाइप कोन वरितऊं। त अॼु असीं जेको आहे उन तॾहिं ते वेठा आहियूं, उसन यादि में असीं ॿियो कुझु भेटा ॾेई कोन सघूं। सिर्फ़ु कुझु माण्हुनि खां असां साईं बाबति जेको आहे इंटरव्यू वरितो आहे। सवे माण्हू ॿिया वेठा आहिनि, पर असीं जीअं त तमामु शॉर्ट आहे हिन में कैपेसिटी, तंहिंजे करे असीं साईं अनीस दाऊद पोटो साईं जिन जा फ़र्ज़ंद आहिनि, न सिर्फ़ु फ़र्ज़ंद आहिनि पर साईं जा दोस्त बि आहिनि, ऐं साईं जी राह ते क़ौमी ऐं तबक़ाती जिदोजहद करे रहिया आहिनि, ऐं साॻे वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ दोस्तनि सां बि लाॻापे में आहिनि। ऐं साईं खां साईं ख़लील रहमान दाऊद पोटे बाबति साईं अनीस दाऊद पोटे खां पुछंदुसि त साईं एज़ ए पी कीअं हो, एज़ ए वालिद कीअं हो, एज़ ए टीचर कीअं हो, एंड एज़ ए ब्यूरोक्रेट कीअं हो। साईं जीअं त बाबा तमामु घणतरफ़ी शख़्सियत जो मालिक हो, तंहिं करे माना हिकिड़ी शइ जेका एज़ ए पी माना औलाद जी हैसियत सां मूं जेका बाबा में शइ फील कई, उहा इहा ॻाल्हि हुई त बाबा में माना अना या ज़िद कोन हूंदो कंहिं बि मामले में। त बाबा घर में अहिड़ो माहौल पैदा कयो जो असां सां इल्मी कचहरी बि उन जी थींदी हुयूं, ऐं पोइ वरी असांजो त बाबा हो, असां त कॾहिं बि उन जी का शइ, पर कॾहिं बहसनि में वरी असां खां तेज़ बि थी वेंदो हो। त वरी अगरि हिकिड़ो ॿ ॾींहं हुन जे घर न वञिबो त बाबा खे महसूसु थींदो त थी सघे थो त ॻाल्हि मुंहिंजी हिनखे दिलि में थी वञे। त असांखे हैरत थींदी त बाबा यकदमि ईंदो घर ऐं पुछंदो अनीस कावड़ियो ई छा मूंखां। इहे जेके लम्हा आहिनि माना मूंखे अॼु बि यादि थो अचे त बाबा में माना हिकिड़ो वाक़ियो आउं तव्हांखे ॿुधायां थो। माना असांजी पाड़े जो आहे हिकिड़ो चाचो, उहो चवंदो त मूं साईंअ खां वॾी माना बेवाजिबियूं कयूं, पर चईं त हिकिड़ो ॾींहुं ईद ते त असां त कुझु बि कोन हुआसीं, साईं माशाल्लाह वॾो ऑफिसर रहियो, चईं पर हिकिड़ो ॾींहुं ईद ते ईद जो ॾींहुं आउं वेठो हुउसि, ओचितो मूंखे चईं भाऊ कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशी इन करे भाकुर पायो। त मूं चयो त यार हिन माण्हू खां असां छा छा न कयो, ऐं पर ही साईं में माना ज़िद कोन हूंदो। बाबा सम्झंदो त माण्हुनि जा जेके रवैया आहिनि उहे माण्हुनि जो ॾोह कोन्हे, उहे मजमूई तरह उहे असांजे समाज जा रवैया आहिनि। तंहिं करे माण्हुनि जा जेके रवैया आहिनि, माण्हुनि में अगरि ख़ूबियूं थियनि थियूं त उन में ख़ामियूं थियनि थियूं। तंहिं करे हिकिड़ी ख़ामीअ जे करे को माण्हू ते मंधीअड़ो नथो ॾेई सघिजे त हीउ माण्हू ई ख़राबु आहे। तंहिं करे उन जी सुठियुनि शयुनि खे ॾिसिजे, ऐं माण्हुनि जूं जेके नंढियूं नंढियूं जेके ग़लतियूं थियनि थियूं या कमियूं कोताहियूं थियनि थियूं उहे इग्नोर कजनि। असां नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि ते माण्हुनि खां ज़िद करे वेही रहंदा आहियूं ऐं तालुकात ख़तमु करे छॾींदा आहियूं। बाबा जी ज़िंदगी में इहा शइ मूं कोन ॾिठी। त हू दरगुज़र माना मुंहिंजी अमड़ बि चवंदी आहे त माना हींअर मां जेॾी महिल पंहिंजी यादूं थी ॿुधाए त मां हिकिड़ी ॻाल्हि चए थी त बाबा मूंखे हाणे अम्मा मजमी माना बेसिकली मुंहिंजी मदर एॾी का वॾी पढ़ियल लिखियल कान्हे, पर असां माना फील कंदा आहियूं त अम्मा जी
ते बाबा जी सोहबत जो तमामु घणो असरु आहे। जो असांजी पंहिंजी अमड़ में बि दरगुज़र जेका आहे न उहा तमामु घणी आहे। त अमड़ मूंखे चए थी त पिणी जेको बि चवंदो, जेके बि ॻाल्हियूं ॿुधाईंदो, आखाणियूं माना वॾी वॾी किसा ॿुधाईंदो, माना बाबा मुंहिंजी मदर अणपढ़ियल हुअण जे बावजूदि बाबा उनखे तमामु वॾनि वॾनि माण्हुनि जो किसा ॿुधाईंदो ज़िंदगी जा। पर चए थी हर ॻाल्हि में बाबा जो दंग इहो ई हूंदो त दिलि मां मेर ख़तमु करे, दिलि खे पाक रखो, दरगुज़र करणु छॾियो, ज़िद छॾियो। त बाबा जो जेको माना एंड जेको बि थींदो न कंहिं ॻाल्हि जो उहो ई ईंदो त दिलि वॾी रखिजो, रुॻो ज़हन वॾो न पर ज़हन सां गॾु दिलि बि वॾी रखो, माण्हुनि जूं नंढियूं नंढियूं ग़लतियूं दरगुज़र करियो, माण्हुनि खां बहितर। तंहिं करे इहे शयूं जेके आहिनि इहे माना बाबा इल्मी हवाले सां बि माना तमामु घण तरफ़ो तमामु घणनि मौज़ुनि ते हुनजी ॼाण। असां त सम्झूं था त माना असांजी कचहरियुनि में बाबा जी जेका हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि जेका यादि अचे थी, असां हुन मां तमामु घणो घुरायो। असां कोशिशि कंदासीं ऐं असांखे अलाह साईं उहा तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां बाबा जे नक्शे क़दम ते हलंदा रहूं। अदा अनीस दासपोटा तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हाणे कूज़े खे त दरिया में बंदि करे नथो सघिजे, साईं त दरिया हो। सो असां मुख़्तलिफ़ दोस्तनि खां, असांजे रिश्तेदारनि खां या ॿियनि माण्हुनि खां साईं बाबा जी शख़्सियत ऐं उन्हनि जे कमु ऐं उन जे पैगाम बाबति असां ॻाल्हायो, उन जा राया वरिता। फ़िलहालु जो आहे असीं इन खे वाइंड अप करियूं था इन प्रोग्राम खे हिन शहर सां गॾु त कोड़े कायाऊं लखनि लख हज़ार जी सभिनी जीअसीं दर्शन धारो धार, प्री तुंहिंजा पार ऐं कहिड़ा चए कहिड़ा चवां।